अच्छा, कल पाण रेशनल ऐं इरेशनल नंबर पढ़ियासीं। थोरो रिव्यू जेकॾहिं कयूं त असां चयोसीं रेशनल नंबर उहे हूंदा आहिनि जेके असां पी अपॉन क्यू फॉर्म में लिखी सघूं, या जेकॾहिं डेसिमल में असां ॾिसंदासीं असां चयोसीं त जेके ख़तमु थी वञनि यानी कि टर्मिनेटिंग हुजनि उहे छा आहिनि, असांजा रेशनल आहिनि। ठीकु आहे, रेशनल में कहिड़ा कहिड़ा ईंदा आहिनि? हिकु टर्मिनेटिंग, ठीकु आहे, ऐं ॿियो वरी जेकॾहिं नॉन टर्मिनेटिंग हूंदा त उन में वरी रिकरिंग हुजनि, यानी कि रिपीटेटिंग हुजनि, यानी ॾाई खां पोइ जेके नंबर आहिनि रिपीट थियनि। ऐं इरेशनल में कहिड़ा अची वेंदा आहिनि? इरेशनल में ईंदा आहिनि जेके नॉन रिकरिंग हुजनि। हाणे जेके नॉन रिकरिंग हूंदा उहे नॉन टर्मिनेटिंग ऑटोमेटिक हूंदा। नॉन रिकरिंग माना ॾाई खां पोइ नंबर रिपीट न थियनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे छा हूंदा? नॉन टर्मिनेटिंग ऑटोमेटिक हूंदा। जीअं असां चऊं त कंहिंजी इंटर थियल आहे, यानी कि 12 दर्जा पास आहे, त मैट्रिक हुनजी छा थियल हूंदी? ऑटोमेटिक थियल हूंदी। ठीकु आहे, सो नॉन रिकरिंग ऐं प्लस में नॉन टर्मिनेटिंग हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे इहे हूंदा आहिनि। हाणे अचो हिन में असां जेकॾहिं ॾिसूं, चयल आहे त हिननि मां कहिड़ो सेट आहे जंहिंमें सभु जा सभु इरेशनल नंबर आहिनि। हाणे असां चेक कंदासीं। जीअं हाणे हिन में अचूं, असांखे ॿियो चेक करण जी ज़रूरत ई न आहे। हे √36 आहे, असांखे ख़बर आहे हिन जो ॿियो मूल घणो निकिरंदो? 6 अची वेंदो। ठीकु आहे, जीअं 6 आयो त इन जो मतिलबु आहे इहो छा थी वियो? असांजो रेशनल नंबर। हाणे हिकिड़ो रेशनल नंबर आहे त इन जो मतिलबु आहे हिन में ऑल इरेशनल न आहिनि। चयल आहे त जेको उहो ॻोल्हियो जंहिंमें सभु जा सभु इरेशनल नंबर हुजनि, गैर नातिक अदद। सो हिन में बाक़ी थी सघे थो भली इरेशनल हुजनि। हे बि ॾिसो, तव्हां ॾिसी सघंदो त हे बि जेको छा आहे इरेशनल आहे। छो आहे त भली माइनस जो ॾाई खां पोइ 3.76 हे टर्मिनेटिंग आहे, हे ऑटोमेटिक ख़तमु थो थी वञे। सो अॻिते ॾिसण जी ज़रूरत ई न आहे। असांजे माना ऑप्शन ए कट करे छॾींदासीं त इहो असांजो हिन में सभु जा सभु इरेशनल न आहिनि। हाणे बी ते अचो। ठीकु आहे, हे -5.6 पहिरियों ई जेको आहे सो भली माइनस जो आहे, पर ॾाई खां पोइ 6 आयो आहे ऐं त ख़तमु थी वियो आहे। अॻिते डॉट डॉट न आहे, यानी कि हे टर्मिनेटिंग आहे। टर्मिनेटिंग आहे त हिन जो मतिलबु आहे इहो छा थी वेंदो? रेशनल थी वेंदो। हाणे हिकिड़ो रेशनल अची वियो त असांखे अॻिते ॾिसण जी ज़रूरत आहे ई न, छो जो असांखे चयल आहे उहो ॻोल्हियो जंहिंमें सभु जा सभु इरेशनल हुजनि। हाणे हिन में अचो, हे मिसाल इरेशनल आहे। ठीकु आहे, 37 हे सिधो सौ हिकिड़ो नंबर पियो आहे जेको छा आहे? रेशनल नंबर आहे। ठीकु आहे, 37 असांजो छा आहे? रेशनल नंबर आहे। छो जो ॾाई हिते अथसि, मतिलबु डायरेक्ट ईअं खणी चऊं टर्मिनेटिंग आहे या पाण ख़ुदि पूरो अदद आहे। सो इन करे अॻिते असांखे चेक करण जी ज़रूरत न आहे। ऑप्शन डी बि ख़तमु थी वियो। हाणे बाक़ी बचो ऑप्शन बी। हाणे हिन में असां ॾिसंदासीं त 7.2322 आहे, यानी डिफरेंट आहे। को बि नंबर ईअं यको 22 हुजे हा, हिते बि 2 हुजे हा, त पोइ असां हिनखे चऊं त हे नॉन टर्मिनेटिंग त आहे पर रिकरिंग आहे। इन करे असां हिनखे चऊं रेशनल आहे। पर हाणे छो करे 3 अची वियो आहे, 2322 आहे। सो इन करे असांजो हे छा आहे? इरेशनल नंबर आहे। हिन ते अचूं, हे अंडर रूट वारो आहे, इहो बि छा आहे? इरेशनल नंबर आहे। ठीकु आहे, अंडर रूट वारो उहो इरेशनल न हूंदा जीअं हिते तव्हांखे बुलाइनि पिया, जेके तव्हां सॉल्व कयो ऐं इन खां पोइ अंडर रूट न बचे। हाणे अंडर रूट 15 आहे, हिन खे त वधीक सॉल्व बि नथा करे सघूं छो जो मुफ़रिद आहे। हिन खे सॉल्व कंदासीं त अंडर रूट 15 जा जुज़ा कहिड़ा निकिता? 3 ज़रबिया 5 निकिरंदा। हाणे इहे बि वधीक सिंप्लीफाई नथो थी सघे, यानी कि इन जा जुज़ा ॿाहिरि न निकिरींदा। बिलफर्ज़ 5 जी जोड़ी ॿाहिरि निकिरी अचे हा त 3 जी न निकिरंदी, 3 अंडर रूट बची पिया। सो कटे सटे हिन जो अंडर रूट ख़तमु न थींदो, माना हे बि इरेशनल आहे। हिन ते अचूं त 8.27415 तव्हां ॾिसी सघो था पिया ॾाई खां पोइ डिफरेंट अदद आहिनि जेके रिपीट नथा थियनि। सो हे बि असांजो छा आहे? इरेशनल आहे। हिन में 4 दर्जा मिलियल हुया, चारई जा चारई छा आहिनि? इरेशनल। सो असांजो ऑप्शन बी करेक्ट आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हे तव्हांखे जस्ट पहिरीं नज़र में ॾिसी प्रैक्टिस कंदो, तव्हां मिंट में ॾिसी सघो पिया हे रेशनल आहे, कटे छॾियोसि। ठीकु आहे, हे रेशनल आहे, कटे छॾियोसि। हे रेशनल आहे, कटे छॾियोसि। बाक़ी वञी करे हे बचा। ठीकु आहे, आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हिन जो ऑप्शन बी करेक्ट आहे।